सच साईं जे जीवन ॾिसंदासीं उनजे जीवन में अहिड़ा आया जेका हैवान बि उन शैतान चऊं पर उनखे बि उन्हनि महान बणायो, केतिरो वॾो कमु कयो। तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे आकार ॾियणु, पंहिंजे जीवन खे कुझु बणाइणु, हक़ीक़त उहा ज़िंदगी हूंदी आहे। सभु कुझु हिते जेको बि आहे, जेको चइबो आहे न खणी आयासीं न खणी वेंदासीं, उनजो मक़सदु इहो न आहे असां गॾु करे रखी वञूं। उनजो मक़सदु आहे भई कुझु बि न खणी आयासीं न खणी वेंदासीं, उनजो मक़सदु इहो त जेको कुझु करिणो आहे पंहिंजे जीवन में करे वठो, जेको पंहिंजी ज़िंदगी में बणिजणो आहे उहो बणिजी वठो, जेको ज़िंदगी में थियणो आहे उहो ठही वठो। न त ओ पखी खाई वेंदा या ॿिज सड़ी वेंदो। जेको पोखियोसीं, जेको ख़ूबसूरत खेत लिहातो, जेको कमायोसीं उहो कमु ईंदो। जेके संस्कार ॾिनासीं, गुण ॾिनासीं, बहितर कयोसीं, सभु खे ठाहियोसीं, उहो वरी कमाल जी चीज़ हूंदी। इन करे जेके जेके साइंसदान आहिनि, जेके जेके महान हस्तियूं आहिनि, ऊच शख़्सियतूं आहिनि, इंजीनियर हुजे, मेडिकल हुजे, जंहिं बि फील्ड में वञो, जंहिं एतिरो कुझु ॾिनो, एॾो आविष्कार आहे, एतिरो वॾो ईजादात कयो। हिकिड़ी गाॾी को शुरू कयूं, जहाज़ ते पहुता, पहिरियों पैदल सफ़र थियो, वरी गॾा खोजे शुरू थियो त जहाज़ ते पहुता वञी जन जन ठाहियो। न कुझु खणी आया न कुझु खणी आया। ईअं बि कोन्हे भई बैलगाॾी को वेंदे जहाज़ ताईं कोई सामान मथो खणी आया, धरती वञो खुटरे करे, अहिड़ो कुझु बि कोन हो। इते ई जेके चीज़ूं पयूं बसि उन्हनि खे गॾु करे जोड़े करे ठाहे करे ॾेई छॾियो। नालो पंहिंजो लिखियो, लेकिन जन नालो लिखियो भले कमाल जी चीज़ करे ॾेखारी। जन पंहिंजो नालो लिखियो, कयूं कमाल, उन्हनि घाटी न कई। एतिरा माण्हू दुख में तकलीफ़ में हूंदा आहिनि, केतिरा बीमारियुनि में वीचारा ख़तमु थींदा आहिनि, लेकिन बीमारी जे लाइ हिकिड़ी गोरी या दवा पैदा कई, कख पैदा कया, जड़ी बूटियूं गॾु कयूं, भई कहिड़ी बीमारी ते कहिड़ी पवंदी, इहो कोई घटि चीज़ थोरे आहे। जंहिं बि ठाही, जंहिं बि बणाई, वरी वॾे कमाल जी चीज़ कई, केतिरनि खे ज़िंदगी नई ॾिनऊं। अलाए रोज़ केतिरा माण्हू बचंदा आहिनि, केतिरनि जी ज़िंदगी बचंदी आहे। जे दवा न हुजे, माण्हू हल्के बुखार में सड़ी सड़ी पूरो थी वेंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे, कुझु बचंदो ई न आहे। लेकिन एॾियूं वॾियूं बीमारियूं उन्हनि हिकिड़े टेबलेट ते बीहारे छॾियो। इहो थोरी चीज़ थोरे आहे। एॾो वॾो दरिया, एॾा वॾा समुंड, जंहिं ॿेड़ा जहाज ठाहिया, जंहिं पुला ठाहियूं, जंहिं गाॾियूं बणायूं, इहो कोई घटि ॻाल्हि थोरे आहे। मुंहिंजी गहराई में वञो त वॾो कमु कयो आहे। हर हिकु चीज़ जेका नंढे में नंढी चीज़ आहे, असां कुझु बि न छड़ो कचारो लॻो पिया, लेकिन डिसिप्लिन केतिरो पैदा कंदो आहे। वेहण जे तरीक़े खे उन केतिरो बहितर कयो आहे। केतिरी कचारी उन छेड़छाड़ घटाई आहे। हिकिड़ो कचारो छा आहे, हिकिड़ो अहिड़ो माइक आहे, घणनि कलर में पाए छॾिबा आहिनि, लेकिन इहो केॾो वॾो कमाल आहे। जेतिरा वेठा आहियूं रड़ियूं कयूं, पोइ बि शायदि आवाज़ु ॿुधे। हे छड़ो हिते हिकिड़ो लफ़्ज़ आस्ते ॻाल्हाइजो त सभिनी ताईं बराबरि आवाज़ु पहुचे थो। हिकु घटि चीज़ थोरी आहे।
हर एक चीज़ जैसा अहमियत ॾिसो कि नंढी नंढी चीज़ केतिरा वॾा सुख ॾींदी आहे। असांखे माइक ॾिनऊं सुख जे लाइ, लेकिन जहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायूं उहे त असां ते बि पोइ माइक छा कंदो वीचारो। कंहिंखे वेही करे प्यार जा लफ़्ज़ ॻाल्हायूं या वेही करे उबतो ॻाल्हायूं, माइक छा कंदो वीचारो। जंहिं ठाहियो उन जो ॻाल्हाए हर कंहिं ताईं चङो आवाज़ु पहुचे, साहब खे सभु सुख मिले, बहितर थिए। तंहिंजे करे असांजो साॻिए नमूने जीवन आहे, असांजी ज़िंदगी आहे। असां ज़िंदगी खे ठाहे वेठो, ज़िंदगी खे बणायोसीं, ठाहियोसीं त कमाल जी चीज़ हूंदी। असां आया सभु ईअं पैदा थिया आहियूं, जेतिरा ई आहियूं, जे सभु जानदार पैदा थिया आहियूं, जेतिरा ई जीव आहिनि सभु हिकु जहिड़ा पैदा थिया आहिनि। इन करे इंसान हर भरू पंहिंजो पाण खे महान सम्झी करे न विया। जहिड़ा बण पासे ओड़ी भेट कबी आहे। कोई बहादुरी जो कमु कंदा चवंदा शेर आहे, कोई मिठो ॿोलींदो चवंदा कोयल आहे, कोई हरू भरू करे चवंदा को तयारी भौंक बंदि कर। असांजी मर्ज़ी आहे कोयल थियो या कांव थियो, उनमें उहो छा कंदो, ॿई असां सां गॾु। असांजी मर्ज़ी आहे, माउ पीउ बि साॻियो आहे, रिश्तो बि साॻियो आहे, लेकिन रावण भी उनजी औलाद आहे, कुबेर भी उनजी औलाद आहे, ॿई हिकिड़े घर में पैदा थिया आहिनि। कुबेर खे देवता कंदा आहिनि, रावण खे राक्षस चवंदा आहिनि। माउ पीउ बि साॻियो आहे, पीउ घर बि साॻियो आहे, पैदा बि साॻे नमूने थिया आहिनि बि सका भाउर। लेकिन जंहिं गुण पैदा कयो उहो देवता थियो, जंहिं दुर्गुण कया उहो राक्षस थी वियो, दानव थी वियो। तंहिंजे करे नाम ध्यान जो बि असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, असां छा आहियूं, पंहिंजो पाण खे ॾिसूं असां कीअं, पंहिंजो पाण ते तकूं असांजो जीवन कीअं, असांजी सोच कीअं, असांजी हालत कीअं। तंहिंजे करे नाम ध्यान यानी मालिक जी शरण में वेही करे पाण खे जाचण, पाण खे ॾिसण, पाण खे परखण, ऐं पोइ जेको सम्झ में अचे वरी ओतिरो पंहिंजो पाण खे इम्प्रूव करणु, ओतिरो ठाहे। छाकाणि न कुझु खणी आयासीं न खणी वेंदासीं, इन जो मक़सदु न कुझु करूं न, इन जो मक़सदु आहे न खणी आयासीं न खणी वेंदासीं, जेको आहे उहो सभु कुझु हिते करूं, सभु कुझु बणायूं। उनजो मक़सदु इहो न आहे त हथ धरे करे भई न खणी आयासीं न खणी वेंदासीं, पिया रहूं कंहिं कम जा कोन। इन जो मक़सदु को आलस कोन्हे, इन जो मक़सदु सुस्ती न आहे, इन जो मक़सदु चुस्ती आहे। भई न खणी वियासीं न खणी वेंदासीं, लेकिन जेको कुझु करिणो आहे असांखे कर्म भूमि ते हिते कुझु करिणो आहे, जेको बणिजणो आहे उहो हिते बणिजणो आहे, सुम्हणो न आहे। जेको कुझु ठहणो आहे हिते ठहणो आहे, असांखे यादि रखणु खपे। पोइ असांखे ॾींहुं राति हिकिड़ो उत्साह करण जो इहो हिकिड़ो स्लोगन आहे, न की कोई सफ़ा असांखे आलसी बणाइण जो, अहिड़ो कुझु बि न आहे। इहा चीज़ असांखे आलसी न आहे बणाईंदी, इहा चीज़ असांखे पोइ ते न आहे कंदी। न खणी आयासीं न खणी वेंदासीं, मक़सदु त पिया रहूं, जेको आहे मिलियो न मिलियो, ईअं थोरी आहे। पर न खणी आयासीं न खणी वेंदासीं, हिते हाणे मौक़ो आहे कुझु करूं, वञण खां अॻु कुझु ॾेई वञो, वञण खां अॻु कुझु ठही वञो, वञण खां अॻु कुझु बणिजी वञो, वञण खां अॻु कुझु थी वञो। हक़ीक़त उमंग आहे, उत्साह आहे, जज़्बो आहे, वॾो आहे इहो। भई वक़्तु विञायूं न, वक़्त खे सखारतो करूं, उथो कुझु कयूं, पंहिंजे जीवन खे बणायूं। लेकिन वञण खां अॻु यादि रखो कुबेर थी वञूं असां, रावण थी करे न मारो, बसि इहा यादि रखणु खपे। आराम थी करे दीप जॻायूं,
लेकिन रावण थी करे पोयों जलाईंदा रहनि उहो कमु कॾहिं बि न थिए। अहिड़ो कमु न करूं जलाइण जो मक़सदु पोयों हैफ़ पवंदो रहे, भई अहिड़े को ईअं चङा, उहो जीवन में न अचे कॾहिं बि। तंहिंजे करे इहे लफ़्ज़ वॾे कमाल जा हूंदा आहिनि। न खणी आयासीं न खणी वेंदासीं, उहे बि असां मंझि आहे जेके न खणी आया न खणी वेंदा। न सामान खणी आया, न को पेचकच खणी आया, न का पिरास खणी आया, न का इंजेक्शन खणी आया, न कोई कपा खणी आया। असां संसार में गॾु कयूं ठाहियूं, वरी ठाहे करे केतिरनि खे जीवन ॾेई करे वरी रस्तो ॾेई करे वेंदा रहिया। भले कमाल जी चीज़ कयूं, केतिरी उन्हनि महिनत कई हूंदी, केतिरनि तजर्बा कया हूंदा, केतिरनि उन्हनि रोशनी ॾिनी हूंदी, केतिरनि जूं अखियूं ठाहियूं। छा छा उन्हनि कयो, छा छा उहे करे रहिया आहिनि। छो जंहिं महिल साह मुंहिंजो आहे, घड़ी खनि ऑक्सीजन न मिले, घड़ी खनि डॉक्टर न पहुचो, हालत छा हूंदी आहे। उनजो थोरो कमु थोरे आहे। रस्ते ते वञूं पिया, एॾो पंधु करूं, अॻिते पुल ई भॻल हुजे छा कंदासीं। लेकिन चई पुल ठाहे करे अॻिते पहुचायो, उनजो कमाल थोरो थोरे आहे। जे गाॾी ठाही करे उते पहुचायो, उनजो कमाल थोरो थोरे आहे। तंहिंजे करे असां जीअं ॿियनि चीज़ुनि खे ॾिसंदा आहियूं, तीअं असांजो जीवन आहे, असांजी ज़िंदगी आहे। जन जन ठाहियो उन्हनि कमाल कयो, असां बि जॾहिं पंहिंजे जीवन खे ठाहींदासीं त असांजो कमाल हूंदो। न त जहिड़ा आयासीं वियासीं कमु जा न रहंदासीं। असांजो जीवन हक़ीक़त में उत्साह जो, उमंग जो, प्यार जो, कुझु करण जो ॾींहुं आहे। पर करण सोचे सम्झी नाम ध्यान, जल्दबाज़ी में उभाराए में रावण न थी वई, लेकिन समझ सां ॿुधी सां, इन करे नाम ध्यान। सचे साईं जी राम में ध्यान सां, ध्यान माना ख़बरदारी सां, पाण खे जाचे करे ॾिसण सां, प्लस माइनस खे जाचण सां, मैरिट थी मैरिट खे ॾिसण सां, फ़ाइदे नुक़सान खे साम्हूं रखी करे, इज़त रुसवाई खे साम्हूं रखी करे, सुख दुख खे साम्हूं रखी करे, जल्दबाज़ी में अहिड़ो कमु न जे पंहिंजे लाइ या ॿिए जे लाइ मुसीबत बणिजी वञे। पर अहिड़ो करूं पाण बि सुखी रहूं, ॿिए खे बि सुखी रखूं, पाण बि बहितर थियूं, ॿियनि खे बि बहितर कयूं, पाण खे बि ठीकु रखूं, ॿियनि खे बि ठीकु रखूं। इहो असांजो जीवन हूंदो।